नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में बोज़दार शूटिंग बाल क्लब खिपरो पारां 7 ऑल पाकिस्तान शूटिंग बाल टूर्नामेंट मेलो शुरू थी वियो आहे। 3 ॾींहं ढिलियार रोड ते खिपरो ते जारी रहंदड़ शूटिंग बाल टूर्नामेंट जो इफ्तिताह फंक्शन लीग MPA काज़ी शमसुद्दीन राजड़ रुबिन कटे करे छॾियो। इन मौके ते साबिक़ा MNA पीर बख्श जूनेजो, डॉक्टर मोहम्मद हाशिम खासकेली, जनरल सेक्रेटरी शूटिंग बाल फेडरेशन पाकिस्तान सईद मदद अली शाह, सैयद जमाल शाह, ऑर्गेनाइजिंग कमेटी शूटिंग बाल टूर्नामेंट अब्दुल गनी बोज़दार, डॉक्टर अलाहदाद बोज़दार, अज़ीम बोज़दार, मिसरी खान बोज़दार ऐं ॿिया शामिल हुआ। महिमाननि सां रांदीगरनि जो तारुफ़ करण बाद शो मैच खेॾियो वियो। शो मैच में शूटिंग बाल जे मशहूर रांदीगरनि चैंपियन रहंदड़ पंजाब जे मोहम्मद अली शाह, ओशाक खाका अली, अब्बास पंवर, केसर भट्टी, मोहम्मद मुनीर तारिक, मिठो सिंध जे अब्दुल हकीम बोज़दार, अल्ताब मेमण, सदाम मेमण, सरफराज़ मेमण मैदान ते लथा। सुभाणे अॼु खां शूटिंग बाल टूर्नामेंट पंजाब जे टीमनि आल उस्मान क्लब लाहौर, अल फरीद क्लब साहिवाल, गीलानी क्लब ओकाड़ा, बलोचिस्तान जी ग्रीन क्लब बलोचिस्तान सिंध जे मुजम्मिल पन्नो आकिल, थेबा क्लब टंडोलियार, काजी क्लब ठेरी, जब्बार क्लब दिलोर, सरवरी क्लब हैदराबाद, नियाज क्लब हैदराबाद, बोज़दार क्लब खिपरो समेत 32 टीमनि में राउंड मैच खेॾिया वेंदा। फाइनल ऐं सेमीफाइनल मुक़ाबला आचर ते थींदा। फाइनल में महिमान ख़ासि सेक्रेटरी स्पोर्ट ऐं यूथ फेयर सईद इम्तियाज़ शाह हूंदो, जॾहिं त पंजाब समेत बलोचिस्तान जूं टीमूं पहुची वियूं। इन मौके ते फंक्शन लीग जे MPA काज़ी शमसुद्दीन राजड़ चयो त अहिड़ो टूर्नामेंट ज़रूरु थियणु खपे। मूं अॻे बि रांदि जी हिमायत कई आहे, हाणे बि गॾु आहियां। जॾहिं त शूटिंग बाल फेडरेशन पाकिस्तान जे जनरल सेक्रेटरी सईद मदद अली शाह चयो आहे त सिंध समेत मुल्क में रांदि जी मैदान जी खोट, हिन लाइ सिंध हुकूमत ख़ासि करे सेक्रेटरी स्पोर्ट सईद इम्तियाज़ शाह कोशिशूं कयूं पिया त जल्द ग्राउंड मंज़ूर थींदा। तमामु बहितरीनु सुठो अमल आहे जेके दोस्तनि खे ऑर्गेनाइज़ कयो आहे, सभिनी गॾिजी उन्हनि जी सभिनी जी महिरबानी। तमामु सुठो अमल आहे, सेहतमंद माशरे लाइ तमामु ज़रूरी आहे रांदियूं। ॾाढी सुठी शइ आहे, सुठी इंटरटेनमेंट आहे। इहे ॿाराड़ी में अक्सर गेम खेॾी वेंदी हुई, हाणे वरी हिते खिपरे में टूर्नामेंट रखी अथनि, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिनखे गवर्नमेंट ऑफ सिंध खे कोशिशि करणु घुरिजे त वधि में वधि ग्राउंड्स ॾिए ताकी मन हिकिड़ो सिहतमंद माहौल माण्हुनि लाइ पैदा थिए। उहो त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, उहा इहा शइ प्रोवाइड करे सघे थी, इंशाल्लाह कंदी ज़रूरु। 7 टूर्नामेंट मुनक़द थी आहे ऐं असांखे हिन टूर्नामेंट सिलसिले में तक़रीबन 32 टीमूं जेकॾहिं शिरकत कनि पियूं। ऐं असांजे जेके हिते असांजे मक़ामी माण्हू जेके आहिनि उन्हनि असांजी तमामु घणी मदद कई आहे। एतिरे क़दुरु जो काज़ी शमसुद्दीन राजड़ बि असांजे हिन टूर्नामेंट जो इफ़्तिताह कंदो ऐं इंतिज़ाम जे हवाले सां पंजाब जूं टीमूं, बलूचिस्तान जूं टीमूं, सिंध जूं टीमूं, राइश खाधे पीते जो बंदोबस्तु, नाश्तो वग़ैरह जेका बि आहे इन टूर्नामेंट जे हवाले सां उहे असां तक़रीबन बंदोबस्त मुकम्मल करे छॾिया आहिनि। ये जो गेम शूटिंग बाल के हवाले से मैं तो यही कहूँगा कि पाकिस्तान की सबसे बेहतरीन गेम है और पंजाब के निस्बत आजकल सिंध में हो रहे हैं, वो ज़्यादा कामयाब हो रहे हैं टूर्नामेंट। लेकिन ये आजकल ज़्यादा पसंद ज़्यादा सिंध में की जाती है, लेकिन पंजाब के निस्बत पंजाब में भी अच्छी गेम हो रही है। लेकिन शूटिंग बाल के हवाले से हुकूमती सरपरस्ती नहीं है, बिल्कुल नहीं है। अगर थोड़ी सी हुकूमती सरपरस्ती हो तो इसको और कामयाबी मिले। सिंध क़दीम अज़ीम क़ौम आहे। सिंधी जेका क़ौमी रांदि उहा मल्ल आहे। मल्ल खां पोइ ॿियो नंबर जेका मक़बूल रांदि आहे, पहिरीं वॉलीबॉल नालो हो, पोइ शूटिंग वॉलीबॉल नालो, हाणे शूटिंग बॉल नालो रखियो आहे। त हाणे सिंध जी ॿियो नंबर गेम मकबूल तरीन जगह है शूटिंग बॉल है। हुकूमत की सरपरस्ती ये सिंध वालों का सुना है बेइलाहाक हो गया है, ये इधर स्पोर्ट्स बोर्ड के साथ, सिंध स्पोर्ट्स बोर्ड के साथ इनको तो सरपरस्ती मिले, लेकिन पंजाब में ये नहीं है। पंजाब में बिल्कुल ही सरपरस्ती नहीं है और हम भी ये उम्मीद कर रहे हैं कि अल्लाह ताला खैर करे और ये वहाँ भी हो जाए और वहाँ भी टूर्नामेंट हो। तमाम बेहतरीन रांदूं तमाम बेहतरीन आहिनि हिन दौर में हुअणु खपनि। फर्स्ट टाइम गवर्नमेंट ऑफ सिंध जेका टूर्नामेंट लाइ पैसा ॾिना आहिनि, टूर्नामेंट थी रहियो आहे। पूरे मुल्क मां टीमूं आयूं आहिनि, सिंध, पंजाब, बलोचिस्तान सभु टीमूं आयूं। ॾाढो सुठो इवेंट्स आहे। अहिड़ा इवेंट्स पूरे मुल्क में हुअणु खपनि। गवर्नमेंट खे खपे त इन्हनि खे भरपूर हिमत अफ़ज़ाई कराए। ही टूर्नामेंट इंशाल्लाह तारीख़ी थींदो, छो त जिते बि रांदि हूंदी उते इस्पताल वीरान हूंदा आहिनि। असांखे घुरिजे त असां रांदियुनि जी हिमत अफ़ज़ाई करियूं ऐं असांखे जेको आहे हिन टूर्नामेंट में कुझु गवर्नमेंट असांखे सपोर्ट करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।